महंगाई जे मारियल अवाम लाइ ख़ुशख़बरी। निगरान सरकार पेट्रोल की क़ीमत में 40 रुपया घटाई करे छॾी। हाई स्पीड डीज़ल जे अघ में 15 ऐं लाइट डीज़ल जे फ़ी लीटर क़ीमत में 19 रुपया लात। पेट्रोल जे फ़ी लीटर की नई क़ीमत 283 रुपया 38 पैसा मुक़रर। नोटिफिकेशन जारी। इसराइल जी गज़ा ते 9 ॾींहनि खां बमबारी जारी। शहीद थियल फ़लस्तीनियन जो अंग 3000 थी वियो। ॿारनि ऐं औरतुनि समेत ज़ख़्मी थियलनि जो अंग वधी 9000 थी वियो। गज़ा जे सिहत वारी वज़ारत मूजिबि 24 कलाकनि दौरान गज़ा में इसराइली हमलनि में 600 फ़लस्तीनी शहीद ऐं 800 ज़ख़्मी थिया। अमरीकी परदेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन सऊदी अरब के दौरे खां पोइ मिस्र ऐं उर्दन पहुची वियो। एंटोनी ब्लिंकन जे मिस्र जे सदर अब्दुल फताह अल सीसी सां मुलाक़ात। इसराइल फ़लस्तीन मामले ते ॻाल्हियूं। मिस्र जे सदर गज़ा ते सिविलियन आबादी ते इसराइल जी बमबारी खे रद्द करे छॾियो। ईरान के सदर इब्राहिम रईसी और फ्रांसीसी सदर मैक्रोन विच में फोन ते राब्ते दौरान ॻाल्हि ॿोल कंदे ईरान के सदर चयो त फ्रांस फ़लस्तीनियन के इसराइल की जारियत खां बचाइण लाइ मदद करे। इसराइल पंहिंजी जारियत न रोकी त सूरतहाल वधीक ख़राब थी सघे थी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ अॼु 4 ॾींहनि जे दौरे ते चीन रवानो थींदो। निगरान वज़ीर आज़म 17 ऐं 18 अक्टूबर ते बेल्ट एंड रोड फोरम में शिरकत कंदो। अनवारुल हक काकड़ बेल्ट एंड रोड फोरम के ख़िताब कंदो। साइफर केस में जेल ट्रायल ख़िलाफ़ पीटीआई चेयरमैन की दरख्वास्त ते महफूज़ कयल फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट के रजिस्ट्रार ऑफिस कॉज लिस्ट जारी करे छॾी। चीफ जस्टिस आमिर फारूक महफूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदो। अदालत पीटीआई चेयरमैन की दरख्वास्त ते फ़ैसिलो महफूज़ कयो हो। मेगा इवेंट में अॼु ऑस्ट्रेलिया जो मुक़ाबलो श्रीलंका सां थींदो। ॿई टीमूं इवेंट में पहिरीं कामयाबी लाइ पुरअज़्म। वर्ल्ड कप 2023 में अॼु 5हों भेरो आलमी टाइटल खटींदड़ ऑस्ट्रेलिया की टीम अॻूणे चैंपियन श्रीलंका सां मुहारो अटकाईंदी।